अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। पाठ नंबर 51। ऐं 3000 कनीज़ूं उन सां गॾु अछनि खचरनि ते सुवार हूंदियूं हुयूं, जंहिंमां हर हिकु तरह तरह जे ज़ेवरनि सां आरास्ता हुयूं ऐं सभिनी खे ॾाढो लिबास पातल हुयो। किन चयो त 70,000 माण्हू उन सां गॾु हुया। उन्हनि सभिनी खे ॾाढो लिबास पातल हुयो। उन्हनि माण्हुनि उनखे ॾिठो जेके दुनिया जे लज़तुनि जी ख़्वाहिश रखंदा हुआ। ईअं चयो, ऐं काश जो कुझु कारून खे आहे ॾिनूं, उन मिसल असां वटि बि हुजे हा। कारून दुनिया में ख़ुशि नसीब इंसान आहे। ईअं चयो, ईअं हुयो। कारून जी हलाकत जो सबबु इहो बि हुयो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं बनी इसराईल खे दरिया मां कढियो, ख़ुदा पंहिंजूं नेमतूं उन्हनि ते तमामु कयूं त उन्हनि खे अमालका सां जंग करण जो हुकुम ॾिनो। उन्हनि माण्हुनि क़बूल कोन कयो। उन्हनि जे लाइ फरमायो, सहरा में 40 साल हैरान फिरो। उहे माण्हू राति जो उथंदा हुया, ईअं गिरियाज़ारीअ सां तोरेत ऐं दुआ पढ़ण में मशगूल थी वेंदा हुआ। ईअं थियो। कारून बि उन्हनि में हुयो, तोरेत पढ़ंदो हुयो। उन खां घणो ख़ुशि आवाज़ में ॿियो केरु बि कोन हुयो। किरत जे ख़ूबीअ सां करण जे करे उनखे मुनू चवंदा हुआ। ईअं हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कारून वटि वियो ऐं चयो, तुंहिंजी क़ौम तोबह करण में मशगूल आहे। ईअं हुयो। तूं हिते वेठो आहीं, तूं बि उन्हनि सां गॾु हल, तूं बि उन्हनि सां हली गॾु थिए, न त तो ते अज़ाब नाज़िल थींदो। कारून हज़रत मूसा जिन जे हुकुम जे कहिड़ी बि हक़ीक़त न सम्झी ऐं मज़ाक़ करणु लॻो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ग़मगीन थी वापसि हलियो आयो। कारून ग़ज़बनाक थी उथियो ऐं पंहिंजे साथियुनि खे वठी हज़रत मूसा जे लश्कर खां जुदा थी वियो। तॾहिं बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम महिरबानीअ सां पेश ईंदो हुयो, उन जी करामत जी रिआयत कंदो हुयो। पर कारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे आज़ार पहुचायो हुयो। हर रोज़ु सरकशी ऐं दुश्मनी घणी थींदी हुई। ईअं हुयो। एतिरे ताईं जो कारून हिकु मकान ठहिरायो। बनी इसराईल हर शाम उन वटि ईंदा वेंदा हुया। ईअं हुयो। ऐं उन्हनि खे खाधो खाराईंदो हुयो ऐं माण्हू हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी मज़ाक़ कंदा हुया। एसी ताईं जो अल्लाह रब्बुल आलमीन ज़कात जो हुकुम नाज़िल कयो। बनी इसराईल जे अमीरनि खां ज़कात वसूल करे। ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कारून वटि वियो। कारून बनी इसराईल जे सरदारनि ऐं बुज़ुर्गनि खे चयो, फलाणी फ़ाहिशा खे घुरायो। उन जे ज़रिए पाण मिली हिकु मकर कयूं। जंहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन ते ज़ना जी तुहमत लॻायूं त बनी इसराईल वारा उन खां बेज़ारीअ जो इज़हार कनि, पाण खे बि निजात मिले। ईअं थियो। कारून उन्हनि खे 1000 अशरफियुनि जो वाइदो कयो ऐं ॿियो बि कुझु तलब कंदीअ त इहो तोखे ॾींदासीं। ईअं थियो। बनी इसराईल जे साम्हूं सुभाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन ते ज़ना करण जो चवंदीअ। ईअं थियो। उन औरत मंज़ूर कयो। ॿिए ॾींहुं कारून बनी इसराईल खे वठी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन वटि आयो।